पिरियालो रिपोर्ट सरफराज अब्बासी सिंधी अदबी संगत पिरियालो पारा मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जी मुनासिबत सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नंबर 1 पिरियालो में हिक ख़ासि तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में नंढड़नि ॿारनि खे सिंधी अल्फ़ाबेट जे 52 अखरनि जा चार्ट हथनि में ॾेई खेनि पंहिंजी मादरी ॿोलीअ जी अहमियत बाबति ॼाण ॾिनी वई। तक़रीब दौरान ॿारनि खां अल्फ़ाबेट जा हुरूफ़ पढ़ाया विया ऐं उन्हनि खे सिंधी ॿोलीअ जी बुनियादी ॼाण मुहैया कई वई। उस्तादनि ऐं सिंधी अदबी संगत जे दोस्तनि तक़रीब में शिरकत कंदे ॿारनि जे दिलचस्पी ऐं मश्ग़ूलियत खे साराहियो। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे उस्तादनि चयो त मादरी ॿोलीअ जे वाधारे लाइ अहिड़ियूं तक़रीबूं इंतिहाई अहम आहिनि, जेके ॿारनि में पंहिंजी ॿोलीअ लाइ मुहबत पैदा कनि थियूं। सिंधी अदबी संगत जे नुमाइंदनि पिणु पंहिंजे ख़िताब में चयो त सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे, उन खे हथी ॾियण लाइ तालीमी इदारनि में अहिड़ियूं सरगर्मियूं जारी रहण घुरिजनि। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि नंढा नंढा तक़रीरूं पिणु पेश कयूं, जंहिं ते महिमाननि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई। आख़िर में स्कूल जे इंतिज़ामिया ऐं सिंधी अदबी संगत जे दोस्तनि ऐलान कयो त मुस्तक़बिल में बि मादरी ॿोलीअ जे वाधारे लाइ गॾिजी अहिड़ियूं तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं।